सुभान अल्लाह। जॾहिं बानो हिकिड़ो भेरो चवंदो अल्लाह इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो भेरो कलमो पढ़ंदो आहे रब 4000 उन जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। वरी ला इलाहा इल्लल्लाह चई वरी 4000 गुनाह बख़्शजी वेंदा। तव्हांजो बानो ज़िक्र कंदो रहे उन जे दफ़्तर में हिकिड़ो बि गुनाह बाक़ी न बचंदो आहे। फरिश्ता अर्ज़ कनि था मौला हिन बाने एतिरो त तुंहिंजो ज़िक्र कयो आहे जो हाणे वटसि हिकिड़ो गुनाह बि बाक़ी न बचियो आहे। रब फरमाईंदो हाणे हिन जे घर वारनि जा गुनाह बख़्शोसि, हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्शोसि। जेको ज़िक्र कंदो वञे उन जे ओड़े पाड़े ते बि रब जूं रहमतूं वसी वञनि। न चई ज़ुबान अल्लाह। हाँ हजरत सैयदना इमाम मूसा काजिम रज़ी अल्लाह ताला अन्हु 12 इमामनि मंझां हिकिड़ो इमाम आहे। निशापुर जे शहर में आया नबी जो बचड़ो आले रसूल निशापुर जे शहर में अचनि था पर चेहरे मुबारक जे मथां नकाब ओढ़ियल हुयो, चादर जी झुंड लॻल हुई, चेहरो मुबारक ढकियल हुयो। मुस्तफ़ा जो बचड़ो अचे थो त गदह मुबारक ते सवार आहे। जॾहिं निशापुर वारनि खे ख़बर पई त हज़रत इमाम मूसा काज़िम अची रहियो आहे त सगीर कबीर नंढा वॾा न्याणियूं मर्द सभु मुस्तफ़ा जे बचड़े जे दीदार जे लाइ ॿाहिरि निकिरी पिया। जे मूं घर अची में धरो थिए मेहमान त पेकन सूदो पाण घर तड़ घोरिया घोटता। हजरत सैयदना इमाम मूसा काज़िम सुणो जॾहिं निशापुर जे क़रीब ईंदो वियो त लखे माण्हू संदन अॻियां पोयां दीदार जी झलक ॾिसण जा मुश्ताक बीठा हुया। उन वक़्त जा दुनिया जा वॾा वॾा मुहद्दिस हदीसुनि जा इमाम हजरत इमाम मूसा काज़िम जे दीदार जे लाइ आया। मुहद्दिस शेख असलम बिन तूसी वॾो वक़्त जो मुहद्दिस थी गुज़रियो आहे। रबिया वॾो वक़्त जो हदीसुनि जो इमाम थी गुज़रियो आहे। ये इमाम भी आया, अवाम भी आई। ओ सुणा अॼु असांजा ॿ मुतालबा आहिनि। हिकिड़ो त असांखे चेहरे तां पर्दो हटाए पंहिंजे मुखड़े जो दीदार करायो। ॿियो त असांखे पंहिंजी अबाणे सिलसिले सनद सां पंहिंजे अबाणे वास्ते सां का नबीअ सोने जी हदीस ॿुधायो जंहिंजा रावी सभु तव्हांजा अबाणा हुजनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत सैयदना इमाम मूसा काज़िम फरमायो तव्हां जूं ॿई दरख़्वास्तूं मूंखे क़बूल आहिनि। जेॾी महिल चेहरे मुबारक तां चादर जो हटायूं त मुंहुं ईअं पियो ॿरे जीअं चोॾहीं जो चंड चिमकंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, नूर आंखों में तो। मुस्तफा वारन जा रंग ही निराला है, चेहरा ही परे खां पधरा, हुननि जा चेहरा भी ॾिठा अथई। हाँ जन के नींहुं नबीअ जो चेहरा तन चिमकन
जनखे नीह नबी जो चेहरा तन चिमकन मुख उन्हनि जा मुहणा बह बह था बहकन पर जुतियूं बि तन जरकन गंदा मुंह गुस्ताख जा। चेहरा तो चेहरा है न पर मुस्तफा जे गुलामन जूं जुतियूं बि जरकदियूं आहिनि। उन्हनि जे जुतियुनि में बि रब जी रहमत वसंदी आहे। उन्हनि जे जुतियुनि जे मथां बि चमकार हूंदा आहिनि पर हेॾो हुननि गुस्ताखनि जा मुंह ॾिसंदे त उनजे मुंह में मणिया न मिलंदई, चेहरे में नूर न नज़र ईंदुई। जंहिंखे मुस्तफा सां मोहब्बत नाहे, हबीबनि जी हुब नाहे, अरबी जो इश्क नाहे, उनजे चेहरे में का चमक नाहे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत सैयदना इमाम मूसा काज़िम फरमायो त हाणे ॿुधो मां पंहिंजे अब्बाणनि जी सनद सां हदीस थो ॿुधायां। मूं पंहिंजे अब्बे खां ॿुधो, उन पंहिंजे अब्बे खां ॿुधो, उन पंहिंजे अब्बे खां ॿुधो, ईअं नाला खणंदा विया। इमाम मूसा काज़िम पंहिंजे अब्बे खां रिवायत कई, इमाम अली रज़ा पंहिंजे अब्बे खां रिवायत कई, इमाम जाफर सादिक पंहिंजे अब्बे खां रिवायत कई, इमाम मोहम्मद बाकिर पंहिंजे अब्बे खां रिवायत कई, इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे अब्बे हुसैन इब्ने करबला का रिवायत कई, इमाम हुसैन पंहिंजे अब्बे मौला अली मुश्किल कुशा का रिवायत कई। मौला अली चयो त मूं पंहिंजे अखियुनि जे ठार दिल जे दिलदार मोहम्मद करीम खां ॿुधो। मिठे मोहम्मद करीम चयो त मूंखे जिब्रील ॿुधायो, जिब्रील चयो त मूं अल्लाह खां ॿुधो। अल्लाह तो फरमाए त ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी फमन दखल फी हिस्नी अमिन मिन अज़ाबी। ला इलाहा इल्लल्लाह मूं रब जो कोटा, मुंहिंजो हिफ़ाज़त जो किलो आ, मूं रब जो महफूज़ किलो आ। जंहिं ला इलाहा इल्लल्लाह चयो मुंहिंजे कोट में अची वियो, मुंहिंजे अज़ाब खां अमुन में अची वियो। पोचो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। पढ़ो ला इलाहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुझा दोस्तों जेडी मर सोने इमाम या हदीस पढ़ी आ तो ओडी मर लुगे हदीस के लिखण वारा 4 लख तालिब वेठा हुया। हदीस जा 4 लख तालिबुल इल्म वेठा जन इहा हदीस ॿुधी ऐं लिखी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाह अल्लाह। हज़ारे लखे माण्हुनि पंहिंजे कननि सां हदीस ॿुधी। पोइ वक़्त जो जेको बादशाह हुयो, निशापुर जो जेको हाकिम हुयो, उनखे अहिड़ी बीमारी हुई जंहिंखे इलाज दवा फ़ाइदो न पई ॾिए। पोइ उन मुहद्दिसनि जन लिखी तन खे चई त इहा हदीस सनद सूदी मूंखे लिखी ॾियो। उहा लिखी पंहिंजे गिचीअ सां ॿधाई त दर्द लही विया, बीमारियूं लही वियूं, चङो भलो थी वियो।
पोइ हीअं कयईं जो सोन जे पाणीअ सां उहो लिखराए, इहा हदीस सनद सूदी सोन जे पाणी सां सोन जे वर्कनि ते लिखाए फरमाई थी मुंहिंजे घर में मुंहिंजे कमरे में साम्हूं रखो त ईंदे वेंदे इन हदीस जो दीदार कयां। जेॾी महिल मरी वियो उहो निशापुर जो हाकिम त कंहिं माण्हू ॾिठो त जन्नत में घुमंदो थो वठे। अरे म्या कर ख़बर कहिड़ी तोसां भलाई थी कि हाओ इन हदीस जी इज्जत कयम जो सोने पाणी सां लिखाए पंहिंजे घर में रखियम, मूंखे रब बख़्शे जन्नत जो हक़दार बणाए छॾियो।